मिठी जे कश्मीर चौक ते मारे नथा मारियल 9 हरणनि जो ॿिए ॾींहुं बि तॾो विछायल आहे। ॻोठाणनि तरफ़ां हरणनि सूधो ॿियनि झंगली जानवरनि खे दफ़नाइण जे लाइ क़ब्रिस्तान ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। ॻोठाणनि वाइल्ड लाइफ खाते खां मुतालबो कयो आहे त मारियल हरणनि जा लाश संदनि हवाले कया वञनि, उन्हनि खे क़ब्रिस्तान में दफ़नायो वेंदो। 3 जेके शिकारी आहिनि जिन खे गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खे 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते अदालत पारां पुलिस हवाले कयो वियो आहे। इन्हनि शिकारियुनि ख़िलाफ़ दाख़िल जेके केसिस आहिनि उन्हनि जो अंग हाणे वधी 3 थी वियो आहे। इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ सवाल पैदा थियनि पिया त थरपारकर में शिकारी नायाब हरण मारे केॾांहुं खणी पिया विया, शिकारियुनि खे हरण मारण जी कंहिं इजाज़त ॾिनी ऐं खेनि कंहिं उमाणियो हुयो, या 2 हरण पाण सां गॾु खणी वेंदड़ जेके शिकारी हुआ उहे केॾांहुं गुम थी विया आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ पुलिस हिन ताईं कहिड़ियूं कार्रवायूं कयूं आहिनि। शिकार में इस्तेमालु थियल BC2451 जी नंबर प्लेट वारी जेका गाॾी आहे उहा कंहिंजे नाले ते रजिस्टर थियल आहे। पुलिस इन मामले में बि का अॻु भराई न करे सघी आहे। संगी लापरवाही कंदड़ जेको वाइल्ड लाइफ खाते जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ हिन वक़्तु एक्शन छो न खंयो वियो आहे। मिठी में झंगली जीवत जे लाइ क़ाइमु थियल गेम सेंचुरी जो अमलो छो गैर फ़ाल बणियल आहे। इन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अपडेट्स मालूम कयूं था। टाइम न्यूज़ मिठी जो रिपोर्टर मुमताज़ नोड़ियो असां सां टेलीफोन लाइन ते आहे ऐं वकील अॻवान आहिनि मोहन मिठाराणी साहब। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इन केसिस जो कानूनी जेको पासो आहे उन ते इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुमताज़ नोड़ियो खां शुरूआत कयूं पिया। मुमताज़, अपडेट कजो, हिन वक़्तु तॾो जेको आहे अलामती तौरु उहो बि विछायल आहे। जेके शिकारी कल्ह गिरफ़्तार कया विया उन्हनि ख़िलाफ़ दाख़िल केसिस जो अंग बि 3 थी वियो आहे। मजमूई तौर ते अपडेट छा आहे हिन मामले में, केतिरी अॻु भराई थी आहे? जी बिल्कुलु, ही मिठी शहर भरिसां ॻोठ रंगीलो वटि जेके नायाब नस्ल जे 9 हरणनि खे शिकारियुनि ॻोल्हण जो खाज बणायो हो, उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको मिठी जे कश्मीर चौक ते मक़ामी जेके फितरत जा आशिक़ ॻोठाणा आहिनि उन्हनि पारां ताज़ियती जेको तॾो विछायो वियो हो उहो अॼु ॿिए ॾींहं बि जारी आहे। उन ताज़ियती तॾे ते मुख़्तलिफ़ फ़िक्र जा माण्हू जेके आहिनि उहे अचनि था ऐं ॾुख जो इज़हार कनि था। उहो ताज़ियती तॾो जेको आहे उहो हिन वक़्तु बि कश्मीर चौक ते क़ाइमु थियल आहे, जॾहिं त ॿिए पासे वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट पारां हिकु वधीक शिकारियुनि जे मथां वाइल्ड लाइफ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे ऐं जेके नायाब नस्ल जा हरण राति देरि सां वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट हवाले थिया हुआ उन्हनि जो वेटनरी डॉक्टरनि जी टीम पारां पोस्टमार्टम जो अमल जेको आहे उहो मुकमल कयो वियो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे ही ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि इहो फ़ैसिलो कयो आहे त ही जेके हरण आहिनि उहे संदनि बचनि बराबरि आहिनि, उन्हनि जी बाज़ाब्ता नमूने तदफ़ीन कई वेंदी ऐं उहो तदफ़ीन जो जेको अमल आहे उहो 4:30 वॻे जिते ही वाक़ियो पेश आयो आहे ॻोठ रंगीलो वटि, उते क़बरूं ठाहियूं वयूं आहिनि हरणनि जूं, उते बाज़ाब्ता नमूने ऐं उन्हनि जूं रस्मूं अदा थींदियूं ऐं तदफ़ीन कई वेंदी ऐं उते जेके क़बरूं ठहनि पियूं उते जेके फितरत जा आशिक़ ॻोठाणा आहिनि उन्हनि पारां क़तल थियल हरणनि जे क़ब्रिस्तान जो नालो ॾिनो वियो आहे। उते बोर्ड हणण जो बि इहो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त थर में जेको नायाब नस्ल जा हरण क़तल थियनि था उहे आईंदे जेकॾहिं को बि हरण क़तल थियो त उन साॻी क़ब्रिस्तान में दफ़न कयो वेंदो। ऐं जॾहिं त ही जेके 3 जवाबदार आहिनि जेके गुज़िरियल ॾींहुं ॻोठाणनि सोगो करे पुलिस हवाले कया, जिन मथां 2 केस मिठी थाणे ते दाख़िल हुया ॻोठाणनि ते हमले, फिटी फायरिंग, इरादे क़तल ऐं हथियार रखण जा, उन्हनि केसनि में अॼु मिठी जी पुलिस 3 जवाबदारनि खे जुडिशियल मजिस्ट्रेट 1 मिठी जी अदालत में पेश कयो आहे, जिते अदालत जवाबदारनि खे 1 ॾींहं जे रिमांड ते ॿीहर पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिन वक़्तु जेको वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट आहे ऐं उनजो जेको डिप्टी कंजरवेटर राति 9 मुक़ररु थियो हो, छाकाणि त 3 जेके ऑफिसर हुआ उहे गुज़िरियल ॾींहुं सिंध सरकार उन्हनि खे मुअतल कयो हो। उहो डिप्टी कंजरवेटर मीर एजाज़ तालपुर हिते पहुतल आहे मिठी में, उन हिकिड़ा अहम इंकशाफ कया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त अकेले सिर को बि शिकारी 7 खां 8 10 ते हरण जेके आहिनि उहे ॻोल्हण जो खाज नथो बणाए सघे। हिन जे पोयां के वॾी गैंग थी सघे थी ऐं उहा जांचबाज़ मंज़र ते आणींदासीं ऐं हुन पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते इहो ॿुधायो त मूं मिठी थरपारकर में अॻु में बि काफ़ी वक़्तु ड्यूटियूं सरंजाम ॾिनियूं आहिनि, तंहिंजे करे हुन हिकिड़ो अहम इंकशाफ कयो आहे त ही चंद शिकारी न आहिनि पर मिठी, नंगरपारकर, चाचरो ऐं ॾीपले वारनि इलाइक़नि में वॾियूं गैंगिज़ आहिनि जेके शिकार कनि थियूं ऐं शिकार कराइनि थियूं ऐं उन्हनि ताईं असां रसाई खे यकीनी बणाईंदासीं ऐं हिन मामले जी हिकिड़ी शफ़ाफ़ ऐं ॻुझी घणरुखी जेकी आहे उहा जांच कई वेंदी। उन में ठीकु आहे मुमताज़, शफ़ाफ़ जांच जी निकिता त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु ठीकु आहे मुमताज़, वधीक अपडेट्स में खां वठूं था त जेका गाॾी आहे BC2451
उहा कंहिंजे नाले ते रजिस्टर थियल आहे इंतिज़ामिया इन पासे ॾांहुं ध्यानु छो न पई ॾिए या पुलिस जेका आहे उहा या झंगली जीवत खाते जा अमलदार रुॻो रिवायती तौरु उन साॻी लाइन ते छो पिया हलनि। केस दाख़िल कयो वियो आहे, जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे ऐं चयो पियो वञे त जांच कई वेंदी, पर अञा ताईं अॻभराई का नथी सघी आहे। मोहन मिठाराणी साहब वकील अॻवान बि असां सां गॾु आहिनि। मोहन साहब वेलकम चऊं पिया अव्हांखे, आवाज़ु अचे पियो सर अव्हांखे? हेलो जी मोहन साहब ॿुधो पिया अव्हां? जी 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 मोहन साहब टे जेके केसिस आहिनि उहे मजमूई तौर ते दाख़िल कया विया आहिनि जिन शिकारनि गुज़िरियल ॾींहुं 9 हरणनि जो शिकार कयो, जिन खे गुज़िरियल ॾींहुं ॻोठाणनि पकिड़े करे पुलिस हवाले कयो हुयो। छा पिया सम्झो त जेके केसिस दाख़िल कया विया आहिनि उन्हनि में कहिड़ा कहिड़ा कलम जेके आहिनि उहे शामिलु करण जी ज़रूरत आहे त जीअं जेके शिकारी आहिनि जिन इन्हनि नायाब नस्ल जे हरणनि खे मारियो आहे उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघे, प्रोसिक्यूशन जेका आहे उहा उन्हनि खे टफ टाइम ॾिए या उन्हनि ख़िलाफ़ का सख़्तु कार्रवाई थिए? सभ खां पहिरीं जेका हिकिड़ी एफआईआर जेका ॻोठाणनि कराई आहे जंहिंमें उत्तम सिंह आहे फरियादी जेको आहे हुन पहिरीं जेका 624, 147, 148 ऐं ॿिया 2 सेक्शन लॻाया आहिनि। जी हुन सेक्शन में जेकॾहिं अञा पुलिस जेकॾहिं अॻभराई कंदी, इन्वेस्टिगेशन साफ़ शफ़ाफ़ नमूने कंदी त पोइ हुन केस में बि हिन जवाबदारनि खे सज़ा अची सघे थी। ऐं केतिरी सज़ा अची सघे थी इन केस में? 624 आहे, हिन में थिए थी 12-13 साल सज़ा थी सघे थी। ठीकु आहे। हा त उहो केस ॾिसो, केस जेको हूंदो आहे केस हूंदो आहे पुलिस पेपर ते। पुलिस जेकॾहिं सुठे नमूने जांच करे थी ऐं इन्वेस्टिगेशन करे थी सुठे नमूने त पोइ इहो सज़ा जहिड़ो केस बि आहे। अच्छा, ॻोठाणनि पारां मुतालबो इहो कयो वियो त इन केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिलु कया वञनि, छाकाणि त इहे जेके शिकारी आहिनि उन्हनि पारां ॻोठाणनि ते सिधी फायरिंग बि कई वई। पुलिस पारां क़त्ल जे इरादे वारो जेको कलम आहे उहो इन केस में शामिलु कयो वियो आहे। उहो हिन केस में दहशतगर्दी वारो कलम हिन में कोन थो थी सघे, छो त वाइल्ड लाइफ एक्ट बि अलॻि आहे। जी एक्ट अलॻि आहे, एक्ट तहत बि उहो सेक्शन कोन थो लॻी सघे। इहो हिन जेका एफआईआर कटी आहे, हिकिड़ी त एफआईआर ॻोठाणे कटाए हुन में 624 सेक्शन लॻो आहे मौत मार, ॿारनि जे इरादे सां फायरिंग कई विया ॻोठाणनि ते। जी हा, हिन में इहो एटीसी वारो जेको सेक्शन आहे हिन में एड कोन थो थी सघे, न ई पुलिस कंदी हिन में। अच्छा, ॻोठाणनि जेका अलॻि सां एफआईआर दाख़िल कराई आहे उन में बि एटीसी वारो कलम शामिलु नथो थी सघे? हुन में बि कोन थो थी सघे। अच्छा, वाइल्ड लाइफ एक्ट जी अवां जेका ॻाल्हि कयो पिया त उहो एक्ट ई अलॻि आहे ऐं उन तहत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। उन एक्ट में छा आहे? मासूम जानवरनि जो क़त्ल कंदड़ जेके शिकारी आहिनि हुन में इहा आहे 50,000 रुपया दंड हूंदो आहे ऐं 2 महीना जेल हूंदी आहे, या फाइन करे या जेल वञे। अच्छा, मासूम जेके जानवर आहिनि उन्हनि जो गैर कानूनी शिकार कयो पियो वञे, सरेआम उन्हनि खे मारियो पियो वञे, उन्हनि जी सज़ा जेका आहे वाइल्ड लाइफ खाते में मुक़ररु थियल आहे उहा 50,000 रुपया दंड या वरी 2 महीना कैद? 2 महीना कैद। इन खां अलावा ॿी का सज़ा मुक़ररु न थियल आहे कोन? वाइल्ड लाइफ एक्ट मां आहे कोन ॿियो। इहा त वरी कानून साज़ी थिए, हुन मां एक्ट अमेंड थिए, हुन खां पोइ थी सघे। ठीकु आहे, अवां टेलीफोन लाइन ते ई रहिजो। मोहन मिठाराणी साहब, ख़ालिद कुंभार साहब आहिनि, पाण लेखारी आहिनि, अदीब आहिनि ऐं समाजी अॻवान आहिनि जेकी जिन असांखे हिन जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम ख़ालिद कुंभार साहब। वालेकुम सलाम। ख़ालिद साहब ॿुधो पियो, आवाज़ु अचे पियो अव्हांखे सर? जी जी बिल्कुलु अचे दादा। अच्छा, गुज़िरियल ॾींहुं जेको ही कार्रवाई कई आहे शिकारियुनि या मारी असां उन्हनि खे चऊं जिन मासूम जेके हरण आहिनि 9 उन्हनि जो गैर कानूनी तौर ते शिकार कयो, उन्हनि खे मारे विधो, जंहिं ते ॻोठाणनि पारां सख़्तु रद्दअमल बि साम्हूं आयो आहे। उन रद्दअमल खां पोइ ई इन्हनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल थियो। 3 जेके शिकारी आहिनि उहे हुन पुलिस जी कस्टडी में आहिनि ऐं उन्हनि जो 1 ॾींहं जो रिमांड बि मंज़ूर थियो आहे। सम्झो पिया इहा कार्रवाई हिन वक़्त ताईं जी इनफ आहे, काफ़ी आहे, या अञा कुझु अहिड़ो थियणु घुरिजे जो इन्हनि मासूम जानवरनि जो जेको शिकार आहे या मारण जो सिलसिलो आहे उहो बंदि थी सघे? साईं, कल्ह असां बि उन मुज़ाहिरे में बिल्कुलु हुआसीं। हाणे जेको वाइल्ड लाइफ खातो आहे उहो उन जा जेके उते कंज़र्वेटर या जेके मुलाज़िम हुजनि था उन्हनि खे हू टाइम बिंग जे लाइ माना मुअतल कंदा आहिनि। मुअतल करणु माना के मुलाज़िम खे महीने 2 महीननि जे लाइ माना नौकिरी तां हटाए छॾणु ऐं उहो वरी जीअं इशू थोरो थधो थिए थो त वरी उन्हनि खे बहाल करे छॾींदा। असुल में सरपारकर में जेको शिकार थिए थो हरण जो उन में इन क़िस्म जा केस थींदा रहनि था। माण्हू ॻोठाणा अॻु मां बि इन क़िस्म जा ईंदा रहनि था। हिन भेरे थोड़ा वधीक हरण क़तल थिया, धरणू ॻोठाण न आहियो, पर उन ते को ख़ासि एक्शन न आहे जो हाणे थियणु ईअं खपिजे
त वाइल्ड लाइफ खातो ख़ुदि उन में सहूलियतकार बणियल आहे न। जेकॾहिं वाइल्ड लाइफ खाते जी सहूलियतकारी खां सवाइ शिकार थियणु मुमकिन ई कोन्हे। हाणे वाइल्ड लाइफ खाते जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे मुअतल न करणु खपिजे आहे, पर उन्हनि ते हिकिड़ी कारवाई करे उन्हनि खे टर्मिनेट करणु खपिजे आहे जॉब खां, ऐं उन्हनि ते का कानूनी कारवाई थियणु खपे आहे जेके हिननि जा सिधी तरह ऐं सिधी तरह सहूलियतकार हूंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेके भई असांजा बैराज मां शिकारी अचनि था, उहे उते जे मक़ामी माण्हू बि कुझु हूंदा आहिनि जेके उन में शामिल हूंदा आहिनि, जेके सहूलियतकारी जो कमु कंदा आहिनि, जेके ख़ासि तौर ते ॻोठनि जा पटेल हूंदा आहिनि, उन्हनि जो वरी बैराज में को चङो मुड़िस वास्ते वारो हूंदो आहे, उनखे उहो माना सहूलियतकारी शिकार माना बतौर तोहफ़े ॾींदा आहिनि। हिकिड़ो जेको वाइल्ड लाइफ खातो आहे उनजो जेको कानून आहे उन में माना हाणे सज़ा आहे हरण जी शिकार ते 25,000 रुपया या लख रुपया दंड आहे। पर हिकिड़े हरण जो क़तल असां वटि माना हिकिड़ी इंसानियत माना मासूम जानवर जो क़तल आहे, उनजी का सज़ा हुजणु खपे। हींअर हाणे एॾारी जलण आहिनि हिननि में, त हिननि जेको आहे सो ॻोठाणनि ते हथियार ताणे आहिनि, उन ते फायर कया आहिनि, उन्हनि जूं FIR में उन्हनि ॼाणायो बि आहे। असीं चवंदासीं हिकिड़ो वाइल्ड लाइफ खाते खे उन मंझि माना तरमीम थियणु खपे त हरण जो शिकार या ॿियो जेको जंगली जीवत जो शिकार आहे उहो दंड में न पर सज़ा में अचणु खपे। ख़ालिद कुमार साहब केॾो न अलमियो आहे, जीअं मां पाण ॻाल्हि कयो पिया त ॻोठाणनि जो बि इहो ई मौक़िफ़ आहे त हीअ जेके हरण आहिनि जिन जो शिकार कयो वियो, इहे जानवर न पर असांजा बचा आहिनि जेके असां सां गॾु इन्हनि इलाइक़नि में रहनि था, ऐं हरणनि जो गैर क़ानूनी शिकार कंदड़ जेके शिकारी आहिनि उन्हनि जे लाइ जेका सज़ा मुक़ररु थियल आहे इहो वॾो अलमियो आहे। वाइल्ड लाइफ एक्ट चवे थो त इन्हनि शिकारनि जे लाइ या त इन्हनि खे 50,000 रुपया दंड जी सज़ा अची सघे थी, या वरी जेकॾहिं 50,000 रुपया दंड न त उन्हनि खे सिर्फ़ु 2 महीना जेका आहे उहा सज़ा भोगणी पवंदी। इन एक्ट जे हवाले सां मां छा चवंदो ऐं कहिड़ो मुतालबो कंदो त इन एक्ट खे बदिलाए वञे या वधीक जेके कुझु कलम आहिनि उहे इन में शामिल कया वञनि त जीअं गैर क़ानूनी शिकार कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई सख़्तु थिए? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको इहो एक्ट आहे न, हाणे असां वटि जेके कानून रन कनि था उहे तक़रीबन ब्रिटेन एरा वारा ई रन पिया कनि थोरे घणे माना तरमीम खां पोइ। हाणे मिसाल तौर जेॾी महिल 50,000 रुपया दंड हो, ओॾी महिल न थर में रोड हुआ, न रस्ता हुआ, न बंदूक सां शिकार थींदो हो। माण्हू जेके उतां जा तरीक़ा आम तरीक़ा शिकार जा उहे अप्लाई करा, उहो को साल में हिकिड़ो हरण मारणो या 2। हिन वक़्तु त राति जो जेको टार्च ते हरण मारंदा, अक्सर करे हरण जो शिकार थींदो आहे राति जो उहो टार्च ते कंदा आहिनि। हाणे इहो जेको कानून आहे इहो उन्हनि खे जले थो जेके आम ट्रेडिशनल शिकारी हूंदा आहिनि, जेके को हिक हथु हरण मारींदा आहिनि। हे मिसाल तौर हिकिड़ा जेके बंदूकनि सां वञनि था, 10 माण्हू हरण मारींदा, उन ते जेकॾहिं तव्हां 50,000 रुपया हरण ते दंड विझंदा त हरण ते 50,000 रुपया विकिरो कंदा, ख़रीद कंदा। त इन क़िस्म जी जेका शइ आहे असीं चवंदा त इन कानून में त तरमीम न पर नओं कानून वाइल्ड लाइफ ते आंदो वञे थो। हरण जे शिकार ते जेकॾहिं हिकिड़ो क़तल थिए थो त उते सज़ा हुजणु खपे, उहो 2 महीना न हुजे, उहो सालनि में हुजे, त जीअं ॿिया जेके शिकारी आहिनि उन्हनि जे लाइ इहो हुजे त उहे वरी रोज़ शिकार करण न अचनि। ख़ालिद साहब हिकु पासो त इहो आहे त हरणनि जो शिकार कंदड़ जेके शिकारी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए, उन्हनि खे सज़ा अचे त जीअं इहो अमल रुकिजी सघे। ॿियो पासो इहो आहे त इन्हनि शिकारनि खे शिकार जी इजाज़त ॾींदड़ या उन्हनि जो सहूलियतकार जेको बणियल आहे वाइल्ड लाइफ खाते जो अमलो, उन्हनि ख़िलाफ़ बि का कार्रवाई थियणु खपे, सिर्फ़ु उन्हनि खे मुअतल करण मसइले जो हल न आहे। जी जी बिल्कुलु, इहो अॻु मां चयासीं मुअतल करण सां उहो वरी 2 महीननि खां पोइ बहाल थी था वञनि, उन पघारूं मिलनि थियूं, सभु शइ थिए थी, ऐं उते ई उन ई एरिया में उहा मुअतल थियण खां पोइ बि सहूलियतकारी वारो कमु कंदा रहंदा। असीं चवंदा त उन्हनि ते हिकु त कार्रवाई थिए, उन्हनि ते मिसाल तौर का कमेटी ठहे, जेकॾहिं उहे ॾुआरी साबित थियनि था त उन्हनि ते कानून मुताबिक़, हिन वक़्त जे कानून मुताबिक़ न पर तरमीम करे उन्हनि खे सज़ा अचणु खपे, जेका 2 साल या 3 साल हुजे, त जीअं वाइल्ड लाइफ खातो इन क़िस्म जूं शयूं न करे सघे। ठीकु आहे ख़ालिद कुमार साहब, और टेलीफोन लाइन ते ई रहिजो। हरण बचाओ मुहिम जा अॻुवान आहिनि आफ्ताब समेजो साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम आफ्ताब साहब, आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी साईं, वॾी महिरबानी, मां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कयो पिया। हरण बचाओ मुहिम जा अॻुवान आहियो, गुज़िरियल ॾींहुं एॾो वॾो वाक़ियो जेके हिन वक़्तु सान्हो चई रहिया आहियूं त उहो सान्हो थी गुज़रियो। 9 हरण जेके आहिनि उन्हनि खे बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो। अव्हांजी जेका मुहिम आहे उन हिन वक़्तु ताईं छा कयो आहे, कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, ऐं गुज़िरियल जेको वाक़ियो पेश आयो उन खां पोइ अव्हां कहिड़नि माण्हुनि सां कहिड़ी धुरियुनि सां राब्तो कयो आहे, कहिड़ो किरदारु अदा कयो पिया? साईं, असीं जेके ॻोठाणा आहियूं तरह जा उन्हनि इहा मज़ाम उन्हनि ॻोठाणनि खे सलाम आहे, उन्हनि शिकारनि खे हिननि पकड़ियो आहे।
उन खां पोइ असां जीअं ई उतां हरण पकड़िया त असां वटि वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट जो को बि मुलाज़िम उते असां सरज़मीन ते कोन पहुतो। असां उन्हनि खे खणी कश्मीर चौक मिट्टी ते कल्ह असां नटण उस में मुसलसिल असां हिते धरणो हुयो। समूरा थर जा बाशिंदा, थर जा हिते रहवासी, चित्र जा आशिक असां हुते गॾु हुया। उन खां पोइ पुलिस असां ते यकीन दहानी कराई, पुलिस हिननि ते FIR दाख़िल कयूं। FIR दाख़िल करण खां पोइ असां जेके थर जा हिते चित्र जा आशिक आहिनि उन्हनि हिते तॾो विछायो आहे। असां कल्ह खां अॼु खां सुभाणे पोइ असांजो तबियती तॾो हिते असीं हुन तबियतूं करे रहिया आहियूं। थर में हिकिड़ी सोग जी लहर आहे, माण्हुनि में हिकिड़ो दर्द आहे। उन खां पोइ सर जेके हरण जूं जेके भाॼियूं आहिनि उहे असीं खणी जिते कल्ह इहो वाक़ियो पेश आयो हुयो उते असीं हुन हरण जो हिकिड़ो क़ब्रस्तान ठाहियूं था। असां थर जे समूरनि साझावंदनि खे ऐं समूरा थर जा जेके फितर जा मुआफ़िज़ आहिनि उन्हनि खे असां अपील कई आहे त तव्हां सभु गॾु थियो, असीं सभु गॾु थी उते हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयूं था। ही हरण न आहिनि, ही जानवर न आहिनि, असीं ही हिननि खे पंहिंजा बचा सम्झूं था। असीं जेके तहज़ीबूं हिते विसूल कयूं था विसूल कयूं था, ईअं सम्झूं था त ही जेके नऊं या जेके जेके बेदर्दी सां बेरहम शिकारनि जे कुठा आहिनि, इहे हिननि असांजे घर जा भाती कुठा आहिनि, हिननि असांजा बचा कुठा आहिनि ऐं उन्हनि बचनि ते असांजी तहज़ीब करे ऐं उन्हनि बचनि जो असीं हुते क़ब्रस्तान ठाहींदासीं, उते क़बरूं ठाहींदासीं, उते असीं बोर्ड लॻाईंदासीं, हिकिड़ी असीं तारीख़ कमु कंदासीं। आफ्ताब साहब, अव्हां जो जेको मौक़िफ़ आहे या जे ॾुख जो अव्हां इज़हार कयो पिया त हरण जेके आहिनि उहे जानवर न आहिनि, अव्हां जा बचा आहिनि, अव्हां जे बचनि खे कुठो वियो आहे, ॼण त लॻी रहियो आहे। इन अमल ख़िलाफ़ जेका कार्रवाई हिन वक़्त ताईं थी आहे, शिकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियो ऐं हिकु ॾींहं जो रिमांड उन्हनि जो मंज़ूर थियो आहे, पुलिस वधीक जांच करे पई आहे, वाइल्ड लाइफ अमलो जेको आहे उन्हनि मां कुझु अमलदारनि खे मुअतल कयो वियो आहे। इहा कार्रवाई इनफ आहे ऐं इन खां पोइ जेके सवाल पैदा थियनि था त शिकारी जेके नायाब हरण मारे खणी पिया विया उन्हनि खे इहा इजाज़त कंहिं ॾिनी हुई, उहे शिकारी केॾांहुं वञनि पिया, इन जा पेरा खणण जी बि ज़रूरत आहे। जेका गाॾी इस्तेमालु थी उनजी नंबर प्लेट जेका आहे BC2451 उहा कंहिंजे नाले ते रजिस्टर थियल आहे, इहो वॾो सुवालु आहे। पुलिस रिवायती क़िस्म जी कार्रवाई छो पई करे? अहिड़े क़िस्म जा सवाल जेके पैदा थियनि था उन्हनि ते अव्हां जी का ॻाल्हि ॿोल्हि थी आहे पुलिस अमलदारनि सां? इहे सवाल अव्हां उथारियो पिया? साईं, हिकिड़ी ॻाल्हि इहो थी त जेके शिकारी हुआ उहो 3 शिकारी ॻोठाणनि गिरफ़्तार कया आहिनि, 2 शिकारी ॻोठाणे वटां फ़रार थी विया। छो त ॻोठाणे वटि लठ धुपो ऐं कुहाड़ी हुई ऐं शिकार वटि हेवी असलो। जेके 2 शिकारी फ़रार थी विया आहिनि, पुलिस अॼु ॾींहं ताईं उन्हनि फ़रार थियल शिकारनि खे पकिड़े न आहे सघी। जेकॾहिं पुलिस जे लॻ में जेके शिकारी आहिनि त उहो सलाम असां ॻोठाणनि खे ॾियूं था पंहिंजी मुर्सी पाण करे पंहिंजी जान असां हथु खणी पंहिंजो साथ हथु खणी मौत जे मुंहं में वञी हुननि गिरफ़्तार कया आहिनि। पुलिस त कुझु न आहे कयो, जेकॾहिं पुलिस कुझु करे त उन ॿिनि शिकारी फरार उन्हनि खे पकिड़े न, पुलिस उन्हनि खे न आहे पकिड़े सघी। उन खां पोइ वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट जेको आहे इहो सिधो सऊं हुन में मुलज़िम आहे। असीं चवंदा उन्हनि खे तव्हां मुअतल न करियो, उनजे ख़िलाफ़ तव्हां कार्रवाई करियो ऐं उन्हनि ते वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट ते तव्हां जेको फौरन उन्हनि ते FIR दाख़िल करियो, पर सिर्फ़ु उनखे मुअतल न करियो। उन खां पोइ ही जेके ठीकु आहे आफ्ताब समेजो साहब, अव्हां टेलीफोन लाइन ते ई रहो। अव्हां जेके सवाल उथारिया आहिनि, जेके मुतालबा कयो पिया उहे मुतालबा ॿुधा आहिनि। एजाज़ तालपुर साहब आहिनि जिन गुज़िरियल ॾींहुं चार्ज वरिती आहे, नओं मुक़ररु थियल डेप्यूटी कंज़र्वेटर आहे, जेके हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम तालपुर साहब। जी वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी, अव्हां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कयो पिया। थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। मुख़्तलिफ़ सवाल जेके आहिनि उहे पैदा थिया आहिनि। अव्हां गुज़िरियल ॾींहुं चार्ज वरिती आहे ऐं फौरी तौर ते एक्टिव रोल बि प्ले कयो पिया हिन समूरे मामले में। ॻोठाणा चवनि पिया त इहे जानवर न आहिनि हरण जिन खे मारे वियो, इहे असांजा बचा आहिनि, असांजा बचा कुठा विया आहिनि ऐं संगीन लापरवाही कंदड़ जेके वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार आहिनि उन्हनि खे रुगो मुअतल न कयो वञे, उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल थिए, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई बि थियणु घुरिजे। जी अदा, वॾी महिरबानी जी, तव्हां मूंखे लाइन ते वरितो मुंहिंजो मौक़ो वठण जे लाइ। जी, सभ खां पहिरीं त मां हिननि ॻोठाणनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन इहो एॾो वॾो एक्शन वरितो आहे। बिल्कुलु उन्हनि खे सलाम आहे। उन्हनि पंहिंजी जान जोखम जी ही सॼो कारनामो ॾिनो आहे। एक्चुअली कमु असांजो हुयो वाइल्ड लाइफ जो, पर असां न करे सघिया आहियूं। उनजे लाइ बिल्कुलु असां पंहिंजी जेका कोताही आहे तस्लीम कयूं था। ऐं मां बिल्कुलु तव्हांखे इहा यकीन सां चवां थो त इन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी वेठी वई आहे ऐं उहा इनशाला इंक्वायरी में जेको बि मुलविस हूंदो उनखे बख़्श न कयो वेंदो। हीउ जेको हिननि जो चवणु आहे त हरण इंसान आहे, बिल्कुलु हू जानदार आहे, हुनजो बि एतिरी क़ीमत आहे जेतिरी हिकु जान इंसान जी क़ीमत आहे। हीउ ख़ूबसूरत असासो आहे असांजे सिंध जो, असांजो विरसो आहे। असांखे हिन जो तहफ़ुज़ करणु खपे।
ऐं असां इनशाला इनखे बि इन्वेस्टिगेट कयूं था त इहो एतिरी पैमाने ते जेको हिन जो नुक़सानु थियो आहे या शिकार थियो आहे त आया इहो इन में कहिड़ी इंटेंशन हुई, छो इनखे इन एतिरी तइदाद में मारियो वियो, इहो इन जा बिल्कुलु असां पहिरियां खणंदासीं ऐं इन ते इनशाला बिल्कुलु एक्शन थींदो। ऐं जेके असांजा पंहिंजो वाइल्ड लाइफ जा अमलदार बि इन्वॉल्व हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ बि सिफ़ारिशात पेश कयूं वेंदियूं, उहा बि इंक्वायरी हले पई। एजाज तालबु साहब, गुज़िरियल ॾींहुं मां चार्ज वरिती आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मामले जी संगीनीअ खां अवां बि चङी रीति वाक़ुफ़ु आहियो, आगाह बि आहियो। अवां चयो पिया त अव्हांखे मौक़िफ़ ॾियण जे लाइ असां लाइन ते वरितो आहे, त अव्हांजो मौक़िफ़ जेको आहे उहो इम्पोर्टेंस रखे थो। थोरो ॿुधाइजो त हीउ जेको मिठी में झंगली जीवत जे लाइ क़ाइमु थियल गेम सेंचुरी आहे उनजो अमलो गैर फ़ाल छो बणियल आहे? जेकॾहिं गुज़िरियल ॾींहुं इहो वाक़ियो पेश न अचे हा त पोइ त इहो मामिलो बि मंज़र आम ते न अचे हा, का ख़बर ई न पइजी सघे हा त केॾी बेदादी नगरी जेका उहा लॻी पई आहे ऐं गैर क़ानूनी तौर केतिरो शिकार थी रहियो आहे इन्हनि हरणनि जो। इहा गेम सेंचुरी ऐं इन जो अमलो गैर फ़ाल छो बणियल आहे सर? हा, उहो उन में ईअं आहे त असां वटि थोरो शॉर्टफॉल आहे पंहिंजो अमले जे लिहाज़ सां। अमलो असां वटि बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे, पर तंहिं बि असांजी निगलिजेंस इहा आहे, असांजो हेडक्वाटर ते माण्हुनि जो हुजणु ज़रूरी हुयो जेके उन टाइम ते मौजूदु न हुया, हुनजे करे इहो एॾो वॾो सान्यो थी वियो आहे। पोइ इनशाला बिल्कुलु तव्हां तसली रखो त उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी त इन्हनि खे सख़्तु सज़ा ईंदी। ऐं असां हींअर कोशिशि कयूं था त इन जी जेको बि स्टेटस आहे सेंचुरी जो संभाल रखी करे ऐं हिते वधि में वधि जेको आहे सो प्रेज़ेंस वधायूं ऐं इन जो तहफ़ुज़ कयूं। ठीकु आहे, अवां इहा ख़ातिरी करायो पिया त जिन अमलदारनि खे मुअतल कयो वियो आहे इब्तिदाई तौर ते, ॻोठाणा जेके मुतालबो कनि पिया त उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल थियणु खपे ऐं उन्हनि खे सख़्तु सज़ा मिलणु खपे, उन्हनि खे सज़ा ॾियारण जे लाइ अमली तौर ते किरदारु अदा कंदव? रुॻो मुअतल करण मां मसइले जो हल न आहे। 2 महीननि खां पोइ ॻोठाणा चवनि पिया उहे वापसि बहाल थी वेंदा ऐं पघारूं जेके आहिनि बरातूं उहे बि खणंदा। त इंक्वायरी में जेकॾहिं गिल्टी निकिता त पोइ उन्हनि खे कोई बि कोन थो बचाए सघे, इहो मां तसली थो ॾियां तव्हांखे। ठीकु आहे, एजाज तालबु साहब, अवां काइंडली टेलीफोन लाइन ते ई रहिजो। SSP थरपारकर सरदार हसन न्याज़ी साहब बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। अस्सलाम वालेकुम सरदार हसन न्याज़ी साहब। वालेकुम अस्सलाम सर, आपको आवाज़ आ रही है? आपको? जी जी बिल्कुल क्लियर। बहुत शुक्रिया, आपने टाइम न्यूज़ से बातचीत की। फरमाइएगा क्या कार्रवाई हुई है इस वक्त गुज़िश्ता रोज़ जो सान्या पेश आया है, इस वक्त पुलिस ने कितनी इसमें पेशकदमी की है, कितने जो मुल्ज़िमान है उनको गिरफ्तार किया गया है, कार्रवाई क्या हुई है सर? देखें, पहली बात तो ये है कि ये फर्स्ट टाइम हुआ है कि वाइल्ड लाइफ के मसले पे पुलिस ने भी FIR लॉन्च की है। थरपारकर का जो हुस्न है वो हिज़नों और मोरों की वजह से है पूरे पाकिस्तान में, बल्कि इंटरनेशनली भी थरपारकर को हिज़नों और मोरों की खूबसूरती की वजह से जाना जाता है। लेकिन इसमें पुलिस का जो मैंडेट है वो उसमें नहीं शामिल होता। ये वाइल्ड लाइफ का टास्क होता है कि वाइल्ड लाइफ इस पे एक्शन लेती है, वाइल्ड लाइफ का मैंडेट बनता है। इसमें हमारा जो बना है मैंडेट बना है वो ये है कि गांव वालों ने उनके खिलाफ वो जब मुज़ाहमत की और उन्होंने गांव वालों के साथ झगड़ा किया, जो शिकारी थे, हंटर्स थे, और गांव वालों के साथ भी उन्होंने झगड़ा किया और उन पे एरियल फायरिंग की, तो फिर पुलिस ने एक्शन लिया, उन शिकारियों को गिरफ्तार किया और उनसे असला बरामद किया। जो केस है वो इन्वेस्टिगेशन के मरहले में है, सारी छानबीन हो रही है, अभी इब्तिदाई मराहल हैं और जो भी इन्वेस्टिगेशन में प्रोग्रेस होगी उससे आपको अपडेट किया जाएगा। जो इब्तिदाई इत्तलात हैं वो उमरकोट के इलाके की जानिब भागे हैं, तो पुलिस सुराग लगाने की कोशिश कर रही है और इसमें इंशाल्लाह उम्मीद है, हमने टीम भी तश्कील दी है, तो इंशाल्लाह जल्दी कामयाबी होगी। सारी चीज़ें बखूबी इन्वेस्टिगेट कर रहे हैं और इंशाल्लाह सारी चीज़ें सामने आएंगी। अभी मैं आपको बता चुका हूँ कि बिल्कुल इब्तिदाई मराहल हैं और कल ही ये वाक़या हुआ है और आज पहला दिन है। हम इन्वेस्टिगेशन हमें मिला है, रिमांड मिला है, इस रिमांड में जो भी चीज़ें सामने आएंगी अभी सामने आने वाली हैं चीज़ें इंशाल्लाह, और इन्वेस्टिगेशन फेयर होगी, ऑन मेरिट होगी। जो भी वाइल्ड लाइफ इस पे काम करेगी, जो उनका डोमेन है, तो पुलिस का जो भी ताउन चाहिए होगा, पुलिस अपने उसमें पुलिस मुकम्मल ताउन करेगी, पुलिस मुकम्मल प्रोटेक्शन देगी। पुलिस हर चीज़ में पुलिस का ताउन साथ में शामिल रहेगा।